गंदरी तू समो आऊं गंदरी समामू में ऐ बन लख मुझे नहाल जी तोखे सब परख कारण रब अलख मता मां गरम मटिए या अल्लाह या रहमान या रहीम करीम रब अॼो को साईं मोहम्मद साले नारे जो साईं बाबा जो एडवोकेट सिकंदर अली नारे जो अब्दुल कादिर नारे जो साईं जो ख़ैर ओ मौला पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ओ मौला मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थिए ऐं नबी सरदार जे नियाणियुनि जो वास्तो थिए बाबा मोहम्मद साले साईं तो मुश्किलातूं बीमारियूं तकलीफ़ूं सभु दूर फरमा मोहम्मद साले साईं खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा ओ मौला मोहम्मद साले साईं जा क़यामत ताईं वेड़ा वसंदा रहनि साईं जे पुटनि बचड़नि नियाणियुनि खे मौला क़यामत ताईं आबाद फरमा साईं अब्दुल रहमान नारे जो साईं खे साईं जे बचड़नि खे मोहम्मद साले जे सभिनी भाइरनि खे अली हसन साईं खे उन जे बचड़नि खे ओ मौला क़यामत ताईं आबाद फरमा साईं मेहर अली साईं अल वधायो नारे जो साईं जे बचड़नि तो मुश्किलातूं दूर कर इन्हनि खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा हज़ूर बख्श नारे जे साईं जे बचड़नि खे वॾी हयाती अता फरमा ओ मौला अॼु जेके बि दुआ में वेठा मौला तोखे चौधरे ज़ैनब जो वास्तो थी चौधरे ततहीर जो वास्तो थी अॼु असां सभिनी जे दिलनि जूं जौज़ तमन्ना पूरियूं फरमा अम्मा ज़ैनब जो वास्तो थी मुंहिंजी मदद फरमा मुंहिंजे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा फ़लस्तीन जी मदद फरमा फ़लस्तीन जे दुश्मन खे निस्तो नाबूद फरमा असांजे वतन जी पाक फ़ौज आर्मी खे ISI खे क़यामत ताईं आबाद फरमा अॼु जंहिं मूंखे जंहिं बाबा मोहम्मद साले नारे जो साहब के दुआ जे लाइ चयो जा जेके भी असां सभई दुआ जा हथ खयूं वेठाऊं रब असां सभिनी जो अॼु बेड़ो तार इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन अदद मा फी इल्मिल्लाह सलातन दाइमतन बिद्दवाम मुल्किल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी